नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त मोरो शहर जे लतीफ़ कॉलोनी जी रवासण बेवाह पीरसन औरत शरीफा बुढ़ो जो नाफरमान पुट जी ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कंदे अखियुनि मां लुड़क लाड़ींदे ॿुधायो त मुंहिंजो पुटु इख़्तियार बुढ़ो नाफरमान थी वियो, जेको मूंखे पीरसन मथां तशदुद करे रहियो ऐं मूंखे मिलियल पंहिंजे पीउ मोहम्मद रहीम बुढ़ो जे हिसे मां ज़री ज़मीन जेको विकिरो करे मूं जॻह वरिती, जंहिं ते मुख़्तियार बुढ़ो पंहिंजे सावरनि जे चवण ते हुन जा कागज़ ठाराए पंहिंजे नाले करे छॾी ऐं घर मां रोक रक़म सोना ज़ेवर ॿियो सामान खणी जंहिंजो आवाज़ उथारण ते नाफरमान पुटु मूं पीरसन मां ऐं मुंहिंजी बेवा न्याणी ते तशदुद करे ख़ामोश रहण जो चवे थो ऐं मारण जो धमकियूं ॾेई रहियो आहे। इन वसवारनि खां इंसाफ जी अपील कई आहे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।